वॾिफ रुगो मसालो न पर हिन खे जड़ी बूटी बि सम्झो वेंदो आहे। हिन जे इस्तेमाल सां इंसानी सिहत समेत ख़ूबसूरती जा बि फ़ाइदा आहिनि। जॾहिं त हिन खे जेकॾहिं खीर सां इस्तेमालु कजे त खीर जी ग़िज़ाइयत ऐं वॾिफ जी अफ़ादियत वधी वेंदी आहे। वॾिफ तक़रीबन हर घर में मौजूदु हूंदा आहिनि, पर इन जो सही इस्तेमालु करणु घटि माण्हू ॼाणनि था। वॾिफ खे खाधनि समेत चांहि में बि इस्तेमालु कयो वेंदो आहे। हिन सां साह में ताज़गी ऐं हाज़मे जी कारकर्दगी बहितर थींदी आहे, पर हिन जो खीर सां इस्तेमालु अणगिणिया फ़ाइदा रखे थो। वॾिफ वारो खीर मेटाबॉलिज़म जो निज़ाम बहितर ऐं जिस्म मां हानिकार मवाद ख़ारिज करण खे मुमकिन बणाए मजमूई सिहत ते असरअंदाज थिए थो। ग़िज़ाई माहिर चवनि था त मार्केट में सवलाई सां मिलंदड़ वॾिफ जा ख़ूबसूरती लाइ बि अणगिणिया फ़ाइदा आहिनि। इहो खीर मादे ऐं जिगर जी गर्मी ऐं तेज़ाबियत घटाए थो, जॾहिं त खल खे साफ़ ऐं मुहिड़ा ख़तम करे रंग बि चिटो करे थो। खीर ऐं वॾिफ में कुदरती शयूं मौजूदु आहिनि जिन जो को नुक़सान न आहे। खीर में मादनियात ऐं विटामिन्स हूंदा आहिनि। इहो मुकमल ग़िज़ा बि सम्झो वेंदो आहे। खीर जे हिक गिलास में जेकॾहिं हिकु चमचो वॾिफ विझी रोज़ वापराइजे त केतिरियुनि बीमारियुनि खां बचाव थिए थो। हिन सां कैल्शियम जी खोट ख़तम थींदी, हड्डियूं मज़बूत ऐं थकावट ऐं सुस्ती ख़तम थी वेंदी, जॾहिं त जिस्मानी कमज़ोरी खे बि ख़तम करे सघिजे थो। इहो खीर पीअण वारनि जूं दिमाग़ी सरगर्मियूं बि बहितर थी वेंदियूं, जेको शागिर्दनि लाइ फ़ाइदेमंद आहे। हिन सां ॿारनि जी याददाश्त में वाधारो, अखियुनि जी नज़र तेज़ थिए थी ऐं पेट जे सूर वारी शिकायत ख़तम थी वेंदी आहे। वॾिफ वारो खीर एंटी ऑक्सीडेंट्स ऐं एंटी एजिंग ख़ासियतुनि सां भरपूर आहे, जंहिंसां जिगर जे मर्ज़नि ऐं गर्मी खां बचाव बि थिए थो ऐं गुर्दनि जे इंफेक्शन जे इलाज लाइ बि काराइतो आहे।